नमस्कार। सिंधु प्रभा अकादमी जे इन डिजिटल प्लेटफॉर्म ते जुड़ियल सभी दर्शकन जो आऊं कुमार किशन तहे दिल से स्वागत तो कयां। कल मूं तव्हांखे ॿुधायो हो कि सिंधु प्रभा अकादमी जी स्थापना असी सिंधी बोली ऐं सिंधी संस्कृति जे वाधारे लाइ कई आहे ऐं हिन ई कड़ी में असां तव्हांखे मजाकियो नाटक अंधेर नगरी चरबट राजा जो पहिरियों भाग ॾेखारियो हो। असीं अॻिते भी तमाम रियलिस्टिक, माइथोलॉजिकल, हिस्टोरिकल नाटक ऐं डांस जे माध्यम से नंढा वॾा नाटक तैयार कंदासीं ऐं सभिनि खां पहिरियों नंढे नंढे नाटकन में ॿारनि खे जोड़ंदासीं। हिन ही कड़ी में असां वॾे नाटकन के रूप में राजा दाहिर सेन ऐं संत कंवरराम ते नाटक तैयार करे रहिया आहियूं। मुंहिंजी तव्हां सभिनि खां विनती आहे त सिंधु प्रभा अकादमी का तव्हीं सभु जुड़ंदा ऐं ख़ासि करे असांजी अचण वारी पीढ़ी असांजे ॿारनि खे जोड़ंदा, छोकि हे ॿार ही, हे अचण वारी पीढ़ी ही असांजी संस्कृति के जिंदो रखी सकंदी। कल असां अंधेर नगरी चरबट राजा जो पहिरियों भाग ॾिठो हो। अॼु असीं उन जो ॿियो ऐं आख़िरी भाग ॾिसंदासीं। मूंखे पूरी उम्मीद आहे त तव्हां इन नाटक जो आनंद वठंदा, मज़ो वठंदा।
वधी का थियो चुनो पड़नो दीवो बिजगिरी वई बकरी मरी वई बुढ़ी रोती महाराज कुत्ता को कोतवा साथी सवारी थी निकती बैंड बाजा ढोल ताशा रंग गुलाल आतिशबाजी तमाम तामझाम के होते हेडे घोड़ी पे नचे घोड़े हाथी पे नचे हेडे शीला पे नचे घोड़े मुन्नी पे नचे मुन्नी के सारजन महावीर क्यों नचा लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल जादू वाला जादू को देखा रे बांगर वाला खेल क्यों देखा रे अपने अपने करियो मोटे मोटे क्वाल बीच में ऐसा जो सांप कोतवाल हेडे भैंसू घोड़े बकरी महाराज ये सब काम झाम डिसण जे चक्कर में मुख्य नंदी बड्डी रीट जो ख्याल नहीं आ रहा महाराज मुझे को डॉक्टर ने इया हाँ महाराज तबो इने रेखा के भी पार कढो आई कोतवाल के गिराए अच्छी है महाराज मुझे पीर दे एहसान कयो थे छोरे कोतवाल जी महाराज छोरे कोतवाल जी महाराज छोरे कोतवाल हाणे तुंहिंजो पीउ अची चवंदो जी महाराज कोतवाल जी महाराज तो सवारी हेतिरो धूमधाम सां छो कढी जो रेडार खे नंढी वॾी रड़ी जो ख़्याल ई कोन आयो मस्त वॾी ठही हुई पाणी वधीक थी वियो चुनो वॾो थी वियो बित किरी पई पकड़ी मरी पई बुढ़ी रोती मुझे को डॉक्टर बनाया महाराज मानो शहर से इंतजाम वास्ते निकलो महाराज ईअं तूं सॼे शहर जे इंतजाम वास्ते निकिरंदो आहीं हाँ महाराज सॼे शहर जे हाँ महाराज त पोइ ही तो गजब थियो ये न थिए ही मुल्क हिन चक्कर में सजो शहर के भाई लगाए छड़े या फांसी ते चढ़ाए छड़े ना ना गाल ही ना है तो सवारी हेतरो धूमधाम से छोकड़ी हा 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 तो शीला मुंडी तो सवारी हेतिरो धूमधाम सां छो कढी मुझे को डॉक्टर बनाया महाराज कुछ न महाराज महाराज हिने कोतवाल के हींअर ई फांसी ॾिनी वई महाराज अगरि बि वञो हल महाराज महाराज अब मुझे को डॉक्टर महाराज महाराज दरबार बर्खास्त
जहिड़ा सब माई बाई, हिक जहिड़ा सब माई बाई, जात पात जो भेद न कोई, जो गुण गाए उन जो सोई, जात पात जो भेद न कोई, जो गुण गाए उन जो सोई। हिक जहिड़ी कन्यरी घरवारी, हिक जहिड़ी कन्यरी घरवारी, गौ बकरिया मेनुआ कारी, गौ बकरिया मेनुआ कारी, सच लिखी तो खुद में रोई, उड़खे सिटो हर नद होई, सच लिखी तो खुद में रोई, उड़खे सिटो हर नद होई। अंधेर नगरी चल बट राजा, तके सिर भारी तके सिर खाजा, अंधेर नगरी चल बट राजा, तके सिर भारी तके सिर खाजा, नीच ऊंच सब कई जैना, जिया मश्किला हाल तेरा, नीच ऊंच सब कई जैना, जिया मश्किला हाल तेरा, नीच ऊंच सब कई जैना, जिया मश्किला। साई जी नसा के अजायो मना करे रहा वा कोनियो सी ताडो खराब मुंडर मत ताडो छापो ने असाजो राज कारोबार में कोड़ी आयु तो के दो धप्पू ने असाजो का काम आए सजोड़िए मिठाई खाए राम जा भजन गाए और भाई चांदू पर के मिलो के ना ए ना भेड़े एक ही आए आते कस्तो कोने अरे तू बोले सांगतो हाँ टकलो तभी कोने अरे गोल नंतर राजा असा के पास चाळी शकतो मिलो के रे अरे ना अरियो गले में टाई खाई तुलसी आई अरे कोई की हॅलो साई नमो नारायण कयो अरे ही वाली आपत कितना है अरे भोरो હું તમારો ચા બિગાડો आहे જો મુખ્યતા પકડો अरे तोहा बिगाड़ियो के बनायो आहे हिसा असाखे कोई मतलब कोने हाणे हली फांसी चढ़ो फांसी अरे હું ચા कितने को ढाळो है या के जो कथा कयो है जो मुख्य फांसी ॾींदा साईं सा डांडा चिल्लाती में आयो हिंद चला ताकि फांसी थी ॾिनी वने तू लो दिया जगह में फांसी अरे यो कितने जो इंसाफ है और चल चल संतन का चर्च बजट ना कब आए अरे रे 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 ओए जब ये सूली पे चढ़ना ना तो बारे में समझ में अच्छी नहीं था कि ये मजाक है या सच सीधी तरह हलो था या टांगा टोली करे उठी रहो छोड़ के बेगा तुझा प्राण वठो भगवान जे दर ते छा जवाब ॾींदा राजा ॾींदो असां त हुकुम जो कंदा आहियूं जे ॻाल्हि ये आहे जेकर असांजे राजा शहर जे कोतवाल खे फांसी जो हुकुम ॾिनो हो जॾहिं असां उनखे फांसी जे लाइ वठी वियासीं
तो फांसी जो बंदो बड़ो निकतो ए साचो को तमासन नो से पकड़ो मारो आए जगी असा राजा की गाल बुधाई तो राजा असा के हुकुम दिनो बनो के रे दुल्ले मताड़े मारू के पकड़ी अच्छी करे उनके फांसी ते चाड़ो छोजा बकरी जे मारे जे में केने के की तो फांसी देनी पड़ी ना न तो इंसाफ किया थी तो हिने चले तू के माती का आलू जे को काजी जगह तू के माती ने चाड़े सकू समझे तो छा सजे शहर में तवाके प्यो को दुल्लो मारू कान मिलो जो मुखेता पकड़ो अरे बाबा ये जवाब बस बाबा एक तर शहर में राजा के इंसाफ के डको को में पूरा बड़े जंदुई को ने अरे प्यो सब आई ते जेकड़े प्यो कहीं के ता पकड़ियो तो खबर ना तो हु असा के खिलाफ अरे अच्छा जगह किते असा के न बसा सके नहीं इन मुल्क में 10 संतन महात्माओं की हालत कोई खराब है इन्हें करे तब के फांसी तक चढ़ाई को ये हां अरे पकड़ ना राजा असा के फांसी चाड़े सकतो मारे लो चाचा हेलो हेड लाइन जी बाजी मेरा चा तो तुगा लड़ी बेटे सब में दत्वा से केड़ो थुल्ले मारो के वेंदे डिट्रॉइट में दो हां काटे में भाई उना पासे उन पासे हाँ। नच नच अल्ले चालू बोल बचियो गरीब रे बाप हे भगवान माता ना हाकी मार दियोस इते तो टाडो अंधेरा है तकी पैरो माचियो साई लुका छिपी दीवानी से कहानी हलो फांसी पे चढ़ो मुझे गुरु जो चवन ना बनियो ये करे वो कहीं मोगड़ को पाए अरे नाग ते पेल कामी जो इधर लगने में अच्छी रहो ए साई सवा कितने आयो मुझे बचायो साई मुझे बचायो
नतीजो आहे साईं जी चयो अहिड़ी अमेर नगरी में न वञणु घुरिजे पर पोइ साईं जे जो चमत्कार कयो अरे इन नगरीअ में कोई अहिड़ो धर्मात्मा कोन्हे जो मूं ग़रीब खे बचाए सघे साईं तव्हां किथे आहियो मूंखे बचायो साईं लोभ पाप जो मूलवा लोभ विन्याए मान लोभ कजो कीन कॾे दो जग इन जो अंजाम दो जग इन जो अंजाम गोवर्धन दास मुखे खबर पई तो तोके फांसी जान कोठे ता वञन हाँ साईं कहिड़ी बिंदी हेठां दर्जी हिकिड़ी बकरी मरी वई तंहिंजे ॾोह में मूंखे त फांसी ॾियनि मूंखे बचायो साईं मूंखे बचायो मूं त तोखे पहिरीं ई चयो हो कि अहिड़ी अंधेर नगरी में रहण ठीक न आहे पर तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी मूं तव्हांजो चवणु न मञियो तंहिंजो ई फल भोगणो पए हाणे हिन अंधेर नगरी में तव्हांजे सिवा ॿियो केरु कोन्हे साईं मां तव्हांजो ई आहियां साईं मूंखे बचायो साईं चिंता न कर ईश्वर समझ रखवालो है बुधो मां पंहिंजे शिष्य के आखिरी समय कुछ उपदेश ॾियण चाहींदो आहियां ॾेई थो सघां जी साईं गोवर्धन दास तू हेठां अच अरे ना फांसी देना हाणे मां चढ़ंदो तव्हां मूंखे फांसी ॾियो गोवर्धन दास तोखे हेतिरो सम्झायो पर मनी नथो आऊं ॿुढो थी आहियां तूं मूंखे वञण ॾे स्वर्ग वनन में केर ॿुढो केर जवान तव्हां त मोदी सिद्ध पुरुष आहियो तव्हांखे गद्दी का कहिड़ो मतलब इन करे फांसी ते त आउं चढ़ंदो कुछ समझ में न असां तो सां छा ॻाल्हायूं वञ पंहिंजे राजा खे सॾु करे अच ये कहिड़ो माजरो आहे महाराज गुरु चयो मूंखे फांसी ते चाढ़ो ऐं चेलो चयो मां फांसी ते चढ़ो छा कयो महाराज ये हा साईं गुरुजी तव्हां छो त फांसी चढ़ण चाहियो राजन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अॼोके ॾींहं जो अहिड़ो मातम आहे छो के समुद्र नक्षत्र पंहिंजे प्रबल असर ते आहिनि पूरो राजयोग ठहियल आहे छो के इंद्र जो सिंहासन स्वर्ग में खाली पियो आहे
तंहिं करे अॼु ऐं हिन ई महिल जेको सूलीअ ते चढ़ंदो हू हण पुछियो स्वर्ग जो राजा ठहंदो। तंहिं करे तव्हां फांसी ते मूंखे चाढ़ियो। मां फांसी चढ़ विचई आऊं तो फांसी चढ़ा। ना सूलीअ ते नाव चढ़ंदो फुलो नाव आया। न फांसी ते त आऊं ही चढ़ंदुसि। ना मूंखे तो हुकुम थियो आहे आऊं चढ़ंदो फांसी। न स्वर्ग में राजा ही वेंदो इन करे फांसी ते त आऊं ही चढ़ंदुसि। मुझे न हिते जो राजा के तव्हां फांसी ते चढ़ंदो के आऊं न हिते जो राजा के तव्हां फांसी ते चढ़ंदो के आऊं न वही तो हिते जो राजा के तव्हां फांसी ते चढ़ंदो के तव्हां फांसी ते त आऊं ही चढ़ंदुसि। ॿुधो मूंखे फांसी ॾिनी वञे। हलो जिते न धर्म जिते न कोई जान न नीति न गुणो समाज अहिड़ी ही जगह मिलंदा भी नाहिन। जियो वो चरवट राज। हीअ नाटक तव्हांखे कीअं लॻियो? तव्हां पंहिंजा कमेंट्स मोकिलंदा। असांजो व्हाट्सअप नंबर आहे 9407126842। हिन नाटक खे तयारु करण में जंहिं बि असांखे सहयोग कयो आहे, असांजो मार्गदर्शन कयो आहे, असीं उन्हनि जा लख थोड़ा था मञूं। उन्हनि जो आभार, धन्यवाद।